नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन वॾे अरसे खां पोइ हिकु भेरो ॿीहर सियासी महाज़ गरम थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं PDM कराची में हिकिड़ो जलसो कयो जेको PDM जो घटि पर घणो करे मौलाना फज़लुर रहमान जी जमात JUI जो जलसो लॻी रहियो, जंहिंमें अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ साहब पिणु तक़रीर कई। जीअं त ख़ुदि मौलाना साहब चयो त कोरोना जी सूरत हाल जे करे असां वॾे अरसे खां पोइ ख़ामोश आहियासीं, शायदि ही सम्झनि पिया त PDM या अपोज़िशन ख़तमु थी वई आहे या वेही रही आहे, पर ईअं बिल्कुलु न आहे। बॉटम लाइन इहा आहे त PDM जे गुज़िर ॾींहं वारे जलसे में इस्लामाबाद ॾांहुं हिकु भेरो ॿीहर मार्च करण जो ऐलान कयो वियो आहे। असांजो जेको सुवालु हूंदो अॼु पंहिंजे पैनलिस्टनि खां उहो इहो ई हूंदो, छा इस्लामाबाद ॾे हिन भेरे मार्च थी सघंदो? नंबर 1। नंबर 2, PDM जे जलसे ते रिएक्शन जेको अॼु ॾिनो आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सखर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो अथई त जेकॾहिं अपोज़िशन लीडर पीपल्स पार्टी जो हूंदो त जेल में हूंदो ऐं जेकर लाहौर जो हूंदो त आज़ादु घुमंदो। उनखां अलावा बिलावल भुट्टो ज़रदारी साहब PDM जे जलसे में औरतुनि जे न हुजण ते बि तनक़ीद जो निशानो बणायो आहे PDM खे। जंहिंखां पोइ शहबाज शरीफ़ साहब जो बयानु आयो आहे त हुन जो चवणु आहे त अपोज़िशन लीडर जे हूंदे इहा संदन ज़िमेदारी आहे त उहो PP ऐं NP गॾु खणी हलनि। असां कंहिं सियासी मफ़ाहमत या मुक़ाबले जी ॻाल्हि न पिया कयूं, असां आज़ादु चूंडनि जी ॻाल्हि कयूं पिया। ऐं PDM जे ऐलान खां पोइ हस्बे तवक्का शेख रशीद साहब जेको फेडरल इंटीरियर मिनिस्टर आहे, उन्हनि चयो आहे त भले ही अची ॾिसनि ऐं मूंखे नथो लॻे त ही ईंदा ऐं मार्च कंदा। हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि जी टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल आहिनि सीनियर सहाफ़ी सोहेल सांगी साहब, इनाम भट्टी साहब, अमर सिंधु साहब ऐं इज़हार सुमरो साहब। सभ खां पहिरियां हलूं था सोहेल सांगी साहब ॾे। सोहेल सांगी साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जी। सोहेल सांगी साहब, हिकु भेरो ॿीहर PDM सियासी महाज़ गरम कयो आहे। जीअं एक्सपेक्ट कयो पियो वियो त सेप्टेंबर में, जीअं चयो पियो वियो त जेको अप्रैल में जेको थियो हो नो कॉन्फिडेंस मूव आहे, ही 6 महीननि जो टाइम वज़ीर आज़म साहब खे मिलियो हो। लॻभॻि हाणे 6 महीना पूरा थियण वारा आहिनि। तंहिंखां PDM बि हाणे पंहिंजी ज़ोर आज़माई त अचे पई। हाणे हिन भेरे वरी PDM ऐलान कयो आहे त उहो इस्लामाबाद ॾांहुं मार्च कंदा। तव्हांखे इन में केतिरो वज़न नज़र अचे थो इन स्टेटमेंट में? छा हिन भेरे PDM विदाउट PP इस्लामाबाद ॾांहुं मार्च करे सघे थी? पहिरीं ॻाल्हि आहे त जेकॾहिं PDM इहो फ़ैसिलो करे थी त इस्लामाबाद खे मार्च करिणो आहे त पोइ उहो मतिलबु त करे सघे थी, छाकाणि जो इन में जेके हिन वक़्तु PDM में 2 मेजर पार्टियूं आहिनि, उन्हनि खे पंहिंजो कैडर मौजूदु आहे ऐं उन वटि माण्हू मौजूदु आहिनि जेके हू गॾु करे सघंदा। हिकिड़ी नवाज़ लीग जो JUI मौलाना फज़लुर रहमान साहब वारी, इहे आहिनि त सही, जेकॾहिं वाक़ई करणु चाहिनि था त करे त सघनि था। उन में पीपल्स पार्टी न आहे शामिल, त उहो हिकिड़ो बिल्कुलु अलॻि बहस आहे। पर पीपल्स पार्टी खां अलावा बि इहे 2 जमातूं इन पोज़ीशन में आहिनि। इन करे जो गुज़िरियल दफ़े मौलाना फज़लुर रहमान पाण मतिलबु अकेले तौर ते उनजी पार्टी जेको आहे सो हुते लॉन्ग मार्च कयो आहे, हुते धरणो हुई। अच्छा, त तव्हांजे ख़्याल में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेका अॼु तनक़ीद कई आहे, तव्हांजे ख़्याल में करे सघनि था? बिलावल साहब जेको तनक़ीद करे पियो, थधी तनक़ीद अॼु बि कई अथई PDM ते, त तव्हांखे इहो नज़र अचे पियो विदाउट पीपल्स पार्टी PDM जेको मोमेंटम गेन अॻे करे कयो हो, त हाणे विदाउट PP मोमेंटम गेन करे वेंदा? ॾिसो, मोमेंटम सिर्फ़ु हिन में इशू इहो आहे त जेको सॼो रहे थो मामिलो सिंध जो रहे थो, ऐं सिंध में इहो आहे त भई पीपल्स पार्टी न आहे त पोइ सम्झो वेंदो आहे त सिंध को रिप्रेज़ेंटेटिव न आहे, उहा अपोज़िशन हुजे या गवर्नमेंट हुजे। हीउ हिकिड़ो तासुर आहे। ऐं मौलाना फज़लुर रहमान हिन तासुर खे हिकु हद ताईं जेको आहे सो वॉश आउट करण जी धोअण जी कोशिशि कई आहे। छो त गुज़िरियल दफ़े जॾहिं हिन कल्ह 4 ॾींहं मौलाना जो बयानु हुयो त पीपल्स पार्टी वारो PDM सां जेको किसो आहे उहो ॻाल्हि पुराणी थी वई, ठीकु आहे ॻाल्हि कई, माने हू उन खे इरिलेवेंट सम्झे थो। हुनजे ख़्याल में PDM जेको आहे पीपल्स पार्टी खां सवाइ बि अपोज़िशन जेको वॾो ग्रुप आहे या अपोज़िशन जी इतिहाद जे तौर ते उन में एक्ट करे सघे थी। असल में इन में जेको अहम ॻाल्हियूं 2-3 आहिनि उहे इहे आहिनि त इन वक़्तु जॾहिं इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जी सिलेक्शन थियणी आहे ऐं कोर्ट वारी सिलेक्शन त हिकिड़ी हद ताईं थी वई, त उहो त उन मौक़े ते मतिलबु त इहे जेके मेजर जमातूं आहिनि या जेके बि स्टेक होल्डर आहिनि असांजी स्टेट जा, असांजी हुकूमत जा, उन्हनि जी कोशिशि हूंदी त उहे इन्हनि इदारनि में जेका तब्दीली अचे थी उहा तब्दीली जेको आहे सो पंहिंजे फेवर में केतिरी करे सघनि था, या इहो त घटि में घटि उहा तब्दीली अहिड़ी हुजे जेका पोइ घणी उन्हनि जे ख़िलाफ़ न हुजे। बिलावल भुट्टो साहब इहो चवणु ठीकु आहे त हुन में पीपल्स पार्टी हुजे आहे, पर ॻाल्हि इहा आहे त PDM मां पीपल्स पार्टी पाण इन जेका आहे सा जंहिंखे चइजे भाॼ खाधी हुई, उन में PDM जो कुसूर घटि
ऐं ख़ुदि पीपुल्स पार्टी जो वधीक आहे। जी इनाम भट्टी साहब, तव्हां छा पिया सम्झो त वाक़ई हिन भेरे PDM लॉन्ग मार्च कंदी इस्लामाबाद ॾे, छाकाणि त अॻे भेरे त वधीक PDM सघारी हुई ऐं तॾहिं त PP बि उन जो हिसो हुई, अॼु त हींअर त पीपुल्स पार्टी बि उन मोमेंटम जो हिसो न आहे। ऐं मौलाना फज़लुर रहमान साहिब जो जेकर ट्रैक रिकॉर्ड ॾिसिजे त 1 साल पहिरियां बि 2008 में बि हुननि हिकिड़ो ऐलान कयो हो, पर उहो मोमेंटम जुड़ी न सघियो, पाण एहतजाजी मार्च करे इस्लामाबाद पहुता त हुआ, उन खां पोइ जीअं हू डिफ्यूज़ थी वियो बग़ैर कंहिं नतीजे ते ऐं बग़ैर कंहिं वॾे ब्रेक थ्रू हुजे। तव्हां हिन भेरे केतिरा पुर उमीद आहियो त PDM वाक़ई लॉन्ग मार्च कंदी ऐं उहो रिज़ल्ट ओरिएंटेड हूंदो? 6 महीननि जी डेडलाइन पूरी थियण ते अची रही आहे। पहिरीं त अञा पहिरीं शुरूआत आहे, अॻिते हलनि त ख़बर पए त हू कंटिन्यू केतिरो उनखे करे सघनि था। ऐं पोइ वरी बैकडोर डिप्लोमेसी जेका शुरू थींदी आहे, उन बैकडोर डिप्लोमेसी खे PDM कीअं थी फेस करे। ऐं जीअं गुज़िरियल भेरे PDM जे अंदरि डिफेड़ विधो वियो ऐं उन तोड़फोड़ जे शिकार में पीपुल्स पार्टी PDM खां अलॻि थी वई, इन्हनि सभिनी शयुनि खे कीअं थो फेस कयो वञे। पर शुरूआत थी चुकी आहे ऐं उहा शुरूआत PDM सिंध मां करे, जहिड़ो पीपुल्स पार्टी खे इहो मैसेज ॾिनो आहे त पीपुल्स पार्टी खां सवाइ बि PDM मुल्क जे अंदरि कुझु करे सघे थी। ईअं कोन्हे त PDM का पीपुल्स पार्टी जेकॾहिं न आहे त पाकिस्तान जे अंदरि को तहरीक नथी मचाए सघे। ऐं सम्झां थो त मौजूदा वक़्त में बि जेको हींअर तहरुक खे बर्पा करण जे लाइ मुहरिकात आहिनि, जेका अफ़रादी क़ुवत दरकार आहे, उहा जेके हींअर पार्टियूं हिते मौजूदु आहिनि, JUI सिंध में कंहिं क़दुरु रखे थी पंहिंजो अंग ॾींदे, कराची खां कश्मीर ताईं उनजी चङी ख़ासी हिकिड़ी शिरकत आहे, हर हंध ते उन्हनि जी उहा नज़र ईंदी आहे। वरी ॿिए पासे जेकॾहिं अचूं था पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी महमूद ख़ान अचकज़ई ते, त उहे हींअर न रुॻो पंहिंजो असर रुसूख़ बलोचिस्तान खां वधाए KPK ताईं खणी विया आहिनि, पर उते जी इलेक्शनरी पॉलिटिक्स में बि हाणे हू मैटर करणु लॻा आहिनि। उते बि हुननि जो जेको आहे सो अदद वधियो आहे। प्लस में ॿिया जेके मंज़ूर पिश्तीन, अली दावड़ ऐं पंहिंजो दावड़ ऐं अली वज़ीर जेके आहिनि, उहे बि उन में जेकॾहिं शरीक हूंदा त उहे बि हिकिड़ी पंहिंजी KPK जे हिसाब सां पंहिंजो हिकिड़ो तादाद रखनि था पिया। त ईअं नथो चई सघिजे त पीपुल्स पार्टी खां सवाइ, ऐं ॿियो बिलख़ुसूस पंजाब जे अंदरि, सेंट्रल पंजाब जे अंदरि नवाज़ लीग खे जेका सपोर्ट हासिल आहे, उहा माज़ी में बि पाण ॾिसी चुकासीं। जॾहिं मरियम नवाज़ ॿाहिरि पे निकिती तॾहिं बि उते ॾिसी चुकासीं त उन्हनि जलसनि में केतिरी भरपूर शिरकत पे थी। इन मां अंदाज़ो करे सघिजे थो त जेकॾहिं PDM जदोजहद करणु चाहे ऐं तहरीक बर्पा करणु चाहे त करे सघे थी। ऐं प्लस में सिंध ऐं बलूचिस्तान जे अंदरि जेके कॉम्प्रस जमायतूं आहिनि, जेकॾहिं उहे बि इन इंस्टांस ते ऐं इन बयाने ते जेकॾहिं उन्हनि सां गॾिजनि थियूं त उन्हनि में वधीक अञा जान पैदा थी सघे थी। पीपुल्स पार्टी जो इहो चवणु त जेकॾहिं आपोजिशन जो वज़ीर लाहौर मां आहे त उहो जेल में हूंदो आहे, ऐं जेकॾहिं ॿिए हंधि लाहौर मां आहे त उहो ॿाहिरि हूंदो आहे मुल्क खां, ऐं या मुल्क खां जेलनि खां ॿाहिरि हूंदो आहे, ऐं जेकॾहिं ॿिए हंधि आहे त उहो जेलनि में हूंदो आहे। ईअं त हाणे माज़ी में खोड़ ॿिया बि किसा आहिनि, केरु केरु ॿाहिरि रहियो आहे, केरु ॿाहिरि वियो आहे। माज़ी में रुॻो आपोजिशन न, बल्कि सभई जेके धुरियूं केतिरियूं मुरादूं वठंदियूं रहियूं, इहो त हाणे ख़ुदि एस्टेब्लिशमेंट ॿुधाए सघे थी ऐं ॿुधाईंदी रही आहे। ऐं नकाब बि ॿुधाईंदा रहिया आहिनि त कंहिं कहिड़े वक़्तु कंहिंसां डील कई ऐं छा थियो। हींअर वॾे खां वॾो अलमियो इहो आहे, जेको मूं सवेर जीअं चयो त जेका बैकडोर डिप्लोमेसी शुरू थींदी आहे, उनखे जेकॾहिं PDM फेस न करे सघी त पोइ तहरीक किथे न किथे अॻिते हली करे बीही सघे थी। पर जेकॾहिं हुननि इहो फ़ैसिलो करे वरितो आहे ऐं इन फ़ैसिले जे पुठियां वरी के ॿिया मुहरिकात जेके उन्हनि जे आशीर्वाद खणी चइजे त उहे जेकॾहिं शामिल आहिनि त किथे न किथे उहे वञी करे हणी हंधि कंदा। ऐं मुमकिन इहो बि आहे त पीपुल्स पार्टी भले PDM जो हिसो न हुजे, पर PTI ऐं पीपुल्स पार्टी जंहिं हिकिड़े गॾियल सोच ते आमादा थी चुका आहिनि त 4 सालनि खां बाद इलेक्शन्स थियणु खपनि ऐं अहिड़ी का तरमीम अची सघे थी या अहिड़ो को माहौल जुड़ी सघे थो त किथे ईअं न थिए त PDM उन जो साज़ो सामान मुहैया कंदी हुजे ऐं अॻिते हली करे इलेक्शन जे लाइ जेका राह हमवार थी पवंदी, उहा उनजो बेनिफिट वरी अॻियां कंहिं ॿिए कंहिंखे मिलंदो हुजे। इहे बि इम्कानात मौजूदु आहिनि। जी एज़ाज़ सुमरो साहब, तव्हांजे ख़्याल में हीउ जेको कल्ह PDM ऐलान कयो आहे, ऐं तव्हांखे जेकॾहिं मार्च यादि हुजे त मार्च में 6 महीननि जी हिकिड़ी एमनेस्टी मिली प्राइम मिनिस्टर साहिब खे, उहे 6 महीना बि अची पूरा थियण ते आया आहिनि, ऐं तव्हांजी बि काफ़ी प्रिडिक्शन्स हुयूं 6 महीननि खां पोइ ग़ालिबन सेप्टेंबर में माहौल तपंदो, सियासी महाज़ हिकु भेरो ॿीहर तपी वियो आहे। त छा हाणे PDM इस्लामाबाद ॾांहुं मार्च कंदी ऐं उहो केतिरो असराइतो हूंदो जेकॾहिं करे थी त?
पीडीएम में अगर पॉपुलर लीडर माज़ी वारी जेका हींअर मतिलबु दिसंबर वारी जेका तहरीक हुई उन में हिकिड़ो बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿी हुई मरियम नवाज़। अमली तौर ते ॿई पॉपुलर लीडर हाणे इत्तेहाद में शामिल न आहे, छाकाणि त शहबाज शरीफ़ हाणे मरियम जी जाइ ते लीड पियो करे। तंहिंजे करे आउं सम्झां थो त हिकिड़ो त उन में हाणे उहा रिवायती अट्रैक्शन न आहे, ऐं जेकॾहिं इन जे बावजूदि जेकॾहिं को इस्लामाबाद में धरणो हयो वियो त उहो बिल्कुलु ओड़ो ई धरणो हूंदो जहिड़ो मौलाना साहिबु अकेले सिर सियारे में हयो ऐं पोइ नतीजे में कुझु ॾींहंनि खां पोइ हुनखे वरी वापसि थियणो पियो। छाकाणि त इहा ॻाल्हि असां शेख रशीद सां घटि ॻाल्हियुनि ते मुतफ़िक़ थींदा आहियूं, पर आउं इन ॻाल्हि ते कंहिं हद ताईं हुन सां मुतफ़िक़ आहियां त ऑपोज़िशन इहा धरणे ऐं धरणे जे नतीजे में हुकूमत हटाइण वारी जेका ट्रेन हुई उहा मिस करे चुकी आहे। हाणे उहा ट्रेन वापसि हिननि लाइ मोटी कोन्हे। हाणे पाण खे ॾिसणो इहो आहे त हीउ सॼो जेको आहे वायुमंडल ही छाजे लाइ कयो पियो वञे आख़िर। जेकॾहिं हुननि खे इहा ख़बर आहे त हू इमरान ख़ान जी हुकूमत नथा हटाए सघनि त पोइ हू आख़िर छा था हासिल करणु चाहिनि। स्ट्रेटेजिकली सिंध ॾांहुं शुरूआति करणु, सिंध ॾांहुं पहिरीं अचणु, इहो हिकिड़ो इंतिहाई अहम मरहलो आहे। इहो ई सबबु आहे जो होॾां पीडीएम पंहिंजो जलसो कयो त हेॾां बिलावल साहिब बि रैलियूं कढणु शुरू कयूं सिंध में। पावर में हूंदे कंहिं पार्टीअ जो ईअं रैलियूं कढण बि सम्झ खां ॿाहिरि आहे, छाकाणि त सिंध में त हुनजी पंहिंजी हुकूमत आहे। ऐं जेकॾहिं डिलीवरेंस जो को इशू आहे त सिंध में अगरि डिलीवरी नथी थिए, परफॉर्मेंस नथी थिए त पोइ उनजो ज़िम्मेदार त हू ख़ुदि पाण आहे ऐं हुनजी पार्टी आहे। तंहिंजे करे हू कंहिंजे ख़िलाफ़ पियो रैलियूं कढे ऐं एतिजाज करे। हा, जेकॾहिं हुनखे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ एतिजाज करिणो आहे त पोइ हुनखे लाहौर ऐं इस्लामाबाद में उहो एतिजाज करिणो पवंदो, टेक्निकली स्पीकिंग। हाणे चूंडा पाण हिन ते जीअं इनाम साहिब बि ॻाल्हि कई, पर मुंहिंजे लाइ शायदि थोरी ॻाल्हि छॾे विया इनाम साहिबु, आउं हुनखे पूरो कयां थो। बुनियादी तौरु हिन सॼे जो पाण हिकिड़ो अज़म्पशन वठूं था, हीअ जेका खिचड़ी पचे पई उन में हीअं आहे जेका थ्योरी सम्झ में अचे थी सोफ़ा। ऐं सियासत में हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो त न त मूं वटि डॉक्टर अयूब वारी उहा ताक़त आहे जो आउं तव्हांखे उहे पुखा कढी ऐं ॿुधाए सघां एग्ज़ैक्ट, पर आउं तव्हांखे पॉलिटिकल पंहिंजे अंडरस्टैंडिंग सां ॿुधाए सघां थो त सूरत हाल हीअं बीठी आहे त पीपल्स पार्टी ऐं पीडीएम आम्हूं साम्हूं थींदियूं आम चूंडुनि में बि, ऐं उनजो बेनिफिट वेंदो इमरान ख़ान खे। इमरान ख़ान खे छो वेंदो? छाकाणि त पहिरीं ॻाल्हि त इमरान ख़ान प्रोजेक्ट जेको आहे उहो 10 सालनि जो आहे, 5 सालनि जो न आहे। प्रोजेक्ट इमरान ख़ान जंहिंजी मां ॻाल्हि पोएं भेरे बि कई हुई, हाणे उहो प्रोजेक्ट इमरान ख़ान कंटिन्यू करणु तमामु ज़रूरी आहे उन्हनि सभिनी जे लाइ जेके इन प्रोजेक्ट जो हिसो आहिनि या जिन शुरू कयो आहे, जेके तोड़ ते पहुचाइणु चाहिनि था। उन्हनि सभिनी सां काफ़ी हद ताईं पीपल्स पार्टी शहबाज शरीफ़ सहमत रहिया आहिनि ऐं हाणे लॻे थो त मौलाना फज़ल रहमान खे बि शहबाज शरीफ़ समहाउ कन्विंस करे वरितो आहे। हाणे सूरत हाल इहा आहे ऐं उन में नक्शो जेको नज़र अचे थो ईंदड़ इलेक्शन खां पोइ जो, मां वरी इहो चवंदो हलां त इहा शइ तब्दील ज़रूरु थी सघे थी, शयूं तब्दील थी सघनि थियूं। नक्शो जेको बीहे थो हुनजो हिकिड़ो प्री कंडीशन आहे, जीअं न उहो हिकिड़ो लिखंदा आहिनि गवर्नमेंट जे बि कॉन्ट्रैक्ट्स में बि त प्री रिक्विज़िट ही शयूं हुजनि। हिन जो जेको प्री रिक्विज़िट आहे उहो इहो आहे त इहे इलेक्शनूं मथे साल अगस्त सेप्टेंबर ताईं थी वञनि। जेकॾहिं उहे अगस्त सेप्टेंबर ताईं नथियूं थियनि त पोइ शायदि प्रोजेक्ट इमरान ख़ान ख़ुदि बि ख़तरे में पइजी सघे थो। आइडिया हुन में इहो आहे त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग खे आम्हूं साम्हूं करे उन्हनि जा नेशनल लेवल ते वोट विराए नेशनल असेंबलियुनि जा, ऐं पीटीआई खे स्पेस ॾिनो वञे, छाकाणि त हाणे मालिक बि सम्झी चुका आहिनि त जेका इमरान ख़ान हुकूमत जी परफॉर्मेंस आहे ऐं ख़ासि तौर ते महांगाई वारो जेको फैक्टर आहे, उन में का पार्टी चाहे न चाहे आम माण्हू इहो त करे सघे थो न त पोलिंग बूथ में अंदरि वञे ऐं पोइ इमरान ख़ान जी पार्टी खे घटि में घटि ठपो न हणे। पोइ हुनजी मर्ज़ी आहे जंहिंखे वणेसि ठपो हणे, छो त माण्हू बेज़ार आहिनि। अपोज़िशन बेज़ार न आहे, अपोज़िशन वारा कंफर्ट ज़ोन में आहिनि। उन्हनि खे इमरान ख़ान ऐं हुनजे ॿियनि सपोर्टर्स कंफर्ट ज़ोन में आणे छॾियो आहे, सभु कंफर्ट ज़ोन में आहिनि। जेकॾहिं कंफर्ट ज़ोन में न हुजनि त पोइ ईअं पुरसुकून जलसा न कंदा, इहे वॾा धरणा ऐं एहतजाज हणंदा। सो आइडिया नंबर 1 इहो आहे। आइडिया 2 इहो आहे त उनजे रिटर्न में पॉलिटिक्स में गिव एंड टेक थींदी आहे न, मामला ईअं तय न थींदा आहिनि। रिटर्न में पीपल्स पार्टी खे चयो वियो त तव्हांखे सिंध में कंटिन्यू कंदासीं ऐं जे तव्हां असांजी ॻाल्हि ते न बीहंदव त पोइ अरबाब रहीम एंड कंपनी मैदान में अथव। सो ॿिन्ही ॻाल्हियुनि मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि जो पोइ चूंड करे वठो पंहिंजे लाइ। ऐं साॻे वक़्त ते शहबाज शरीफ़ खे इहो चयो वियो आहे त फाइन तुंहिंजो भाउ तोखे वज़ीर आज़म नथो ॾिसणु चाहे, ठीकु आहे, को मसइलो न आहे,
असां तव्हांखे वरी वापसि पंजाब में सीएम त घटि में घटि करे सघूं था, पंजाब में हुकूमत तव्हांखे ॾेई सघूं था। ऐं इहे ॿ ॻाल्हियूं करे इमरान ख़ान जी ईंदड़ सेटअप खे अञा वधीक मुश्किल बि बणाइण चाहिनि था, त जीअं हुन वटि सूबनि में कॉम्पिटिशन जो माहौल हुजे। KPK ओपन ग्राउंड आहे ऐं बलूचिस्तान में पीपल्स पार्टी ऐं कुझु ॿियूं दिरियूं कोशिशि कंदियूं त उते बि कोड़ो सेटअप ठाहिजे। सो हिन भेरे इहा सूरत हाल अहिड़ी हूंदी जेका माज़ी में मुख़्तलिफ़ टाइमनि ते रही आहे। मूंखे यादि हूंदो पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जे दौरनि में बि रही आहे त मर्कज़ में हिकिड़ी पार्टी जी हुकूमत, सूबनि में ॿियनि पार्टी जी हुकूमत। सो हिकिड़ी त इहा जेका हिन वक़्तु मूंखे सम्झ में अचे थी सूरत हाल इन क़िस्म जी बीहे थी। अच्छा, हिन में आख़िर में मां हिकु ॿ ॻाल्हियूं ॿियूं ज़रूरी करणु चाहींदुसि। हिकिड़ो त जेको बिलावल साहब वारो मां सुवालु पुछो, हाणे लाहौर ऐं लाड़काणे वारो जेको फार्मूला न, जेको बीबी साहिबा जे ज़माने में, बेनज़ीर साहिबा जे ज़माने में तमामु वैलिड हुयो। हिन भेरे ॾाढो टेक्निकल, माफ़ कजो, हिन भेरे बिलावल साहब ॾाढो टेक्निकल लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, पीपल्स पार्टी। जेकॾहिं पीपल्स पार्टी जो हूंदो त जेल में हूंदो, लाहौर जो हूंदो त आज़ादु घुमंदो। मतिलबु हुनजो इहो ई आहे, पीपल्स पार्टी माना वरी बि लाड़काणो न सही, हुनजो सेंटर त लाड़काणो आहे न। पर आउं ॿी ॻाल्हि थो कयां, बिलावल साहिब खे हाणे इहो चवणो पवंदो त लाहौर ऐं लाड़काणो ऐं मियां वाली, छाकाणि त हाणे लाहौर ख़ुदि बि पावर में कोन्हे को। ॿिनी सूरतुनि में पंजाब जो CM बि लाहौर जो न आहे ऐं पाकिस्तान जो वज़ीर आज़म बि लाहौर जो न आहे, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि त जेको बि विक्टिमाइज़ेशन थिए पई उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे शहबाज शरीफ़ कोन पियो करे, न नवाज़ शरीफ़ पियो करे। सो इहा ॻाल्हि बि इरेलेवेंट आहे। पर बुनियादी तौरु हिन में चवण में हीउ जेको बिलावल साहब चवे थो उहो मुंहिंजी ॻाल्हि जी तस्दीक करे थो त ईंदड़ इलेक्शन ताईं हिननि जा तालुकात अञा वधीक परे वेंदा, वेझा न थींदा। ॻाल्हि हिकिड़ी सम्झण जी आहे। ॿी हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि आउं कंदो हलंदुसि त हीउ जेको तव्हां इन ते मूंखे एक्सपेक्टेड हो त तव्हां सुवालु पुछंदो इन ते बि त PDM जे जलसे सां गॾो गॾु तव्हां जेको ॾिठो आहे न, CM सिंध बि खुलियूं कचहरियूं शुरू करे छॾियूं अचानक। न बिल्कुलु आहे, बिल्कुलु साइड क्वेश्चन आहे। कल्ह चई त मां खुलियूं कचहरियूं कयूं था, ॾाढी एक्टिविटी हुई। जी जी हा, पर इन में आउं रुॻो अर्ज़ु इहो कंदो हलां त जॾहिं इमरान ख़ान खां पाण पुछाणो कंदासीं न 3 सालनि जो या 4 सालनि जो या हिकिड़े टेन्योर जो, त पीपल्स पार्टी खां त 3 टेन्योर कंटिन्यूअस 3 टेन्योर्स जो पुछाणो थींदो। हाणे उन प्रेशर में पीपल्स पार्टी आई आहे, PDM जे प्रेशर में आई आहे, अरबाब रहीम जे प्रेशर में आई आहे, क़ौम परस्तनि जे प्रेशर में आई आहे, या इन्हनि सभिनी जे प्रेशर में आई आहे जो पीपल्स पार्टी हाणे माण्हुनि ॾांहुं वापसि वञे पई। जी सर, माण्हुनि वटि जॾहिं वापसि वेंदी त माण्हुनि वटि इलाही सारा सवाल आहिनि। ॾिसणो इहो आहे त पीपल्स पार्टी पॉलिटिकली उन्हनि सवालनि जा केतिरा जवाब ॾेई सघे। ऐं आउं आख़िर में इहो सम्झां थो त जेकॾहिं ही जमहूरियत ऐं उहा जेका असांजी मुश्ताक मीरानी साहिब वारी आइडियल हक़ीक़ी जमहूरियत जी जेका ॻाल्हि साईं हमेशह कंदा रहिया आहिनि, जेकॾहिं हू उन में थोरो बि यकीन रखनि था ही पार्टियूं सभु, त महिरबानी करे जेकॾहिं हिक ॿिए सां गॾु नथा रही सघनि त हिक ॿिए जी मुखालफ़त बि न कनि। अदरवाइज़ मुल्क जी जमहूरियत जो मुस्तक़बिल अञा वधीक असांखे ख़राब नज़र अचे। जी अमर सिंधु साहिब, तव्हां कंक्लूड कजो। सभ खां पहिरियां PDM जो सियासी महाज़ गरम थी वियो आहे, 6 महीना गुज़री विया आहिनि, ऐं छा PDM इस्लामाबाद ॾांहुं मार्च कंदी हिन भेरे, जंहिं PDM में पीपल्स पार्टी जो हिसो न आहे? ऐं बिलावल साहब त उनखे भेटे छॾियो आहे त जेकॾहिं अपोज़िशन लीडर PPO हूंदो त जेल में हूंदो, ऐं जेकॾहिं अपोज़िशन लीडर लाहौर जो त आज़ादु घुमंदो। इन सॼे सिनेरियो ते तव्हांजी कहिड़ी राय आहे? ॾिसो, मां इन्हनि सभिनी पंहिंजे तजिए निगारनि जे उबतड़ इहो मार्च थींदे ॾिसां कोन पई। मूंखे नज़र नथो पियो अचे त इहो मार्च जेको आहे सो हक़ीक़ी तौर ते थींदो, छाकाणि त जेको गुज़िरियल टाइम ते जेॾी महिल पीपल्स पार्टी गॾु हुई उन टाइम ते बि जेको ही टुटो हुयो PDM तां जेको सो ANP जो ऐं पीपल्स पार्टी जो निकिरी वञणु, उहो इस्तीफ़ाउनि वारो मामिलो हुयो। ऐं इस्तीफ़ाउनि अॻु ॾिजनि पोइ ॾिजनि, पर इहो डन हुयो त जेका असां लॉन्ग मार्च थींदो। लॉन्ग मार्च उन टाइम ते कोन थियो, मुलतवी थियो। तव्हां ॾिठो त बैकडोर डिप्लोमेसी शुरू थी। सियासी तहरीकनि में ख़ासि तौर ते पाकिस्तान जे अंदरि जेका सा मज़ाहिमत वारी जेका सियासत आहे उहा घणे भाङे जेका सा ईअं माठी थी चुकी आहे जो मज़ाहिमत ख़ुदि तय न कंदी, जेका सा आख़िरी जेको आहे सो मरहलो जेको आहे सो मज़ाहिमत तय न कंदी, पर मज़ाहिमत जे नतीजे में जेका बैकडोर डिप्लोमेसी आहे उन में जेको कुझु तय थींदो। मूं तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल टाइम बि जेॾी महिल एॾी वॾी तहरीक पे हली तॾहिं बि मूं चयो त फ़ैसिलो जेको आहे सो टेबल ते थींदो। टेबल ते केरु ॿाहिरि अचे थो, केरु जेका असां अंदरि वेहे थो, कंहिंखे पावर में आणिणो आहे, कंहिंखे न आणिणो, उहा टाक बि जेका थींदी, कंहिंसां केतिरी डील थींदी, उहा डील टेबल ते थींदी। ऐं टेबल ते थियण खां पोइ जेका असां मामला अॻिते वधंदा।
तव्हां ॾिठो त उनजी जेका सा डेवलपमेंट जे शिकल में शहबाज शरीफ़ ॿाहिरि आयो, हमज़ा ॿाहिरि आयो, उन खां पोइ मरियम अलाए कीअं पाणे पाणे जेका सा हली वई, जेका सा बैकग्राउंड में हली वई। कल नवाज़ शरीफ़ साहब जी जेका तकरीर हुई, कंहिंजो माना बज़ाहिर जेका सा हुनजो जेको सख़्तु स्टेंस हो, उहो सख़्तु स्टेंस एज सच नज़र न आयो जंहिंजी उमेद कई पई वञे। मूंखे नथो लॻे पियो त हीअ जेका PDM आहे, PDM बेशक एतिरी जेका सा मुश्किल ज़रूरु पैदा कंदी त वरी का नई जेका सा नए सिर टेबल ते वेहिजे, छाकाणि त मूंखे महसूसु इहो थिए थो त जेका सिर्फ़ बंदी थियणु शुरू थी आहे, उन सिर्फ़ बंदी में किथे न किथे नून लीग खे इहो लॻे पियो त पीपल्स पार्टी पंहिंजी स्पेस पंजाब जे अंदरि या सिंध में त ऑलरेडी जेका सा अनचैलेंजेबल आहे, अनचैलेंजेबल आहे, खटे थी हाराए थी, उहा मां नथी पई चवां त ॿी का पार्टी इन जे मुक़ाबले में कान्हे जेका हुन खां खटी सघे थी। 1 सीट 1 CM उहा सिचुएशन माज़ी जीअं हिन वक़्तु जेका सा थियणु थोरी मुश्किल आहे 18वीं तरमीम खां पोइ, मां ईअं सम्झां थी। मुमकिन आहे पाकिस्तान में त सभु कुझु मुमकिन आहे, तो छा थी सघे थो, पर बहरहाल मां नथी पई ॾिसां त का सिंध में का एॾी वॾी का उनजे लाइ डिफिकल्ट टास्क आहे, को चैलेंज आहे, वॾो को चैलेंज आहे पीपल्स पार्टी लाइ। हा, अलबत्ता पीपल्स पार्टी खे सेंटर में या किथे बि हिसो पती मिलणु मुश्किल आहे जेकॾहिं नून लीग जेकॾहिं कंहिं न कंहिं मफ़ाहिमत में, कंहिं न कंहिं टेबल टॉक्स में किथे न किथे उनजी का डील शहबाज शरीफ़ वसीले खां थिए थी। जेको मामिलो जुड़ियो हुयो, उन मामले जुड़ण खां पोइ जेका असां हिकिड़ी ख़ासि रिथाबंदी सां, बेशक उनखे पीपल्स पार्टी जे मथां चयो वञे या ॿिए कंहिं पार्टी मथां चयो वञे, पर हिकिड़ी ख़ासि रिथाबंदी सां उन वक़्तु जंहिं वक़्तु PDM ख़ुदि धक हणण जी जेका असां ताक़त रखंदी, उन वक़्तु PDM खे धक हणे PDM खे टोड़ियो वियो। ऐं सभु असां ॼाणूं था त जेका असां PDM खे धक हणण में इहे बैकडोर डिप्लोमेसी ऐं इहे ॻाल्हियूं यकीनन तव्हां माइनस नथा करे सघो त उन टाइम ते छा छा पुठियां वियो ऐं वापरियो पियो, कंहिंसां कहिड़ा वाइदा थिया पे। ॿी ॻाल्हि हिकिड़ी जेका असां तइ थी आहे, उहा जेका असां पॉलिटिकल पार्टीज़ खे सम्झणु खपे, चाहे PDM में हुजनि चाहे PDM खां ॿाहिरि हुजनि। जेके बि टेबल टॉक्स थियनि थियूं, उन टेबल टॉक्स जो गारंटीयर केरु आहे, ऐं जेको गारंटीयर आहे हिन वक़्तु जेका असां जेका ख़ान साहब जी हुकूमत जे लाइ 5 साल खां पोइ हाणे जीअं इज़हार साहब चयो त 10 साल जेकॾहिं प्रोजेक्ट आहे त उन 10 साल प्रोजेक्ट जो गारंटीयर केरु आहे। उन गारंटीयर सां गॾु जेके असां टॉक्स आहिनि, उन टॉक्स जे हवाले सां मां सम्झां थी त किथे न किथे उहे थोरी कमज़ोर पियूं आहिनि, छाकाणि त उन खां पोइ वरी जेका असां ख़ासि तौर ते इहो जेको 3 साल प्रोग्राम जी जेका जहिड़े तरीक़े सां पज़ीराई कई वई, जहिड़े तरीक़े सां इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई पई वञे, मां अञा उनखे जेका असां घणो मैच्योर थींदे नथी पई ॾिसां, छाकाणि त पाकिस्तान जी सियासत में अञा बि अपोज़िशन चाहे अलॻि अलॻि हुजे, तॾहिं उन में एतिरी ज़रूरु ताक़त आहे जो ख़ान साहब खे चङो ख़ासो टफ टाइम ॾेई सघे थी, ऐं उन्हनि वक़्तनि सां वक़्तनि ॾिनो बि आहे। हाणे जेका 3 सालनि जी कारकर्दगी जे जेके इश्तिहार जहिड़े तरीक़े सां उनखे प्रोजेक्ट कयो वियो, उन ते फील कयो आहे, नून लीग फील कयो आहे त नून लीग लाइ शायदि स्पेस नथी पई बचे। जेका हाणे ईंदड़ स्पेस आहे उहा पीपल्स पार्टी ऐं जेका असां PTI लाइ ठहे पई। उन सूरत में उहा जेका असां ॿीहर जेको आहे सो माहौल गरम कयो वियो आहे, जीअं वरी हिकिड़ो प्रेशर अचे ऐं बैकडोर डिप्लोमेसी या बैकडोर जेका असां लेन देन या बैकडोर डील शुरू थिए। ऐं उहा बैकडोर डील जंहिं गारंटीअर सां शुरू थियणी आहे, उन गारंटीअर खे बि कुझु गारंटीज़ जेका असां नून लीग जे तरफ़ां जेके खपंदियूं आहिनि, शायदि अञा उहे अवेलेबल न आहिनि। बावजूद इन जे त मरियम नवाज़ जेका बिल्कुलु असांजे तजिए निगार चयो त 2 जेके आहिनि से ई फिगर्स हुयूं जंहिं इन सॼे मूड खे मज़ाहिमती पे बणायो। जलसा त वॾा जेके आहिनि से हिकिड़े अकेले JUI लाइ काफ़ी आहिनि। JUI इन खां अॻु में जेका असां मार्च करे आई आहे हिन में इस्लामाबाद में, उन मार्च जो हुकूमत ते कहिड़ो जेको आहे सो इम्पैक्ट पियो उहो ॾिसो त इहे वीचारा जीअं विया। हिकिड़े जेको आहे सो इन गुजरात जे चौधरीनि जी जेका असां ज़मानत ते अञा ताईं जेका असां मोह मथो पिटींदो थो वठे मौलाना फज़ल रहमान, उन जा गारंटीअर ओॾी महिल केॾा विया। सवाल इहो आहे त माण्हू गॾु करण जी ॻाल्हि कान्हे, ॻाल्हि इहा आहे त जेके सिचुएशन जेका असां केॾां वञे पई, उन में हिन वक़्तु जेके उन खां ॿाहिरि निकितल जेके जमातूं आहिनि, जंहिंमें पीपल्स पार्टी शामिल आहे ऐं ख़ासि तौर ते नून लीग,
ये माज़ी जूं हरीफ़ जमातूं ये हिन वक़्तु इन रेस में आहिनि त केरु जेको आहे सो वधीक डील में जी। अची वञे थो, केरु पोइते रहिजी वञे। जी अमर साहिब तव्हांजो नुक़्तो अची वियो इन तव्हांजो। सॼी डील जे जी हवाले सां जी अमर साहिब जी जी तव्हांजो मां नुक़्तो बसि अञा जी थोरो जी, जी, पंहिंजो जी। जेको आहे सो हुनखे कंदसि त बाक़ी जेका ख़ासि तौर ते जेका सिचुएशन जेका ठही आहे, बलोचिस्तान ऐं जेका सिंध जे हवाले सां जेका डेवलपमेंट आई आहे, जेके माण्हुनि जिन पीपल्स पार्टी में जेका असां शमूलियत इख़्तियार कई आहे, उहा हक़ीक़त में जेका असां हिननि जे लाइ नून लीग जे लाइ उहा थोरी परेशान कंदड़ आहे। छाकाणि त बलोचिस्तान कॾहिं बि जेका असां पीपल्स पार्टी जे उन में फेवर में कॾहिं न माना एतिरो घणो न रहियो आहे। जी। अगरि जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट जो आहे न त वरी बि जेका असां नवाज़ लीग वटि जेका असां ठीकु ठाक उनजी जेका जी मैडम। पोज़ीशन हुई आहे, जी। हीउ जेको डिसबैलेंस थियो आहे उन डिसबैलेंस उनखे परेशान कयो आहे। हाणे इहो बि लॉन्ग मार्च मूंखे थींदे मूंखे नज़र तव्हांखे थींदे नज़र न पियो अचे क्विकली मैडम तव्हांजो पॉइंट। जी जी नई पॉलिटिकल अलाइनमेंट थींदी जेका फ्यूचर में वक़्त खां अॻु में बहरहाल मूंखे नज़र अचनि थियूं जी। चूंडूं, उन में जेका असां इहा मैच्योर थींदे नज़र ईंदी। जी मूं टाइम बिल्कुलु घटि आहे, 2.5 खां 3 मिंटनि मां सभिनी पैनल्स खे गुज़ारिश कंदुसि मूंखे टू द पॉइंट जवाबु ॾियनि ऐं घटि में घटि टाइम में। सोहेल साहिबु तव्हां खां शुरू कयां थो, तव्हांखे छा लॻे थो त हाणे जेको मोमेंटम ठहंदो, शहबाज शरीफ़ मफ़ाहमत जो हामी आहे, नवाज़ शरीफ़ एग्रेशन जो ख़्याल जो रखे थो, तव्हां सम्झो था त अॻिते मोमेंटम ठहंदो त हीअ ॿई ॿाहिरि हिकु पेज ते हूंदा ऐं शहबाज शरीफ़ मफ़ाहमत वारे मामले खे लीड कंदे नज़र ईंदो? मुंहिंजे ख़्याल में इहो ख़ुदि हिकिड़े तरीक़े सां नवाज़ लीग जी स्ट्रेटजी आहे त भई छाकाणि जो अॻु में त सॼो इहो पियो चयो वियो त नवाज़ लीग ऐं नवाज़ शरीफ़ बिल्कुलु ई जेके आहिनि से अस्करी इदारनि जे ख़िलाफ़ आहे। जी नतीजे में इहो मैसेज पियो वियो त उहे माण्हू जेके इलेक्टेबल जेके हिन इंतज़ार में आहिनि नवाज़ लीग खे मथां इक़्तिदार मिले जी। त उहे मथां लाइन क्रॉस करे पीपल्स पार्टी या पीटीआई में वञनि। जी। त विच में जो शहबाज शरीफ़ वारो फार्मूलो निकितो, इहो जेको ॻाल्हि आई त उन जे करे इहा ॻाल्हि बि थी त न भई बीह सघे थो, जी। बीह कुझु करे सघे थो। जी। आउं सम्झां थो त इन में को हिननि ॿिन्ही में को घणो को इख़्तिलाफ़ कोन्हे, बल्कि इहो हिकिड़ो स्ट्रेटजी जो हिसो आहे। इनाम साहब क्विकली सर कीअं गॾु खणी हलंदो मुफ़ाहमत जे मामले खे शहबाज शरीफ़? क्विकली सर मूं टाइम बिल्कुलु घटि आहे। तो मूंखे हींअर ईअं पियो लॻे त ईंदड़ भेरे जेकॾहिं नवाज़ लीग इन पीडीएम जी तहरीक खे कामयाब बणाए थी वञे त वफ़ाक़ खे उन्हनि में हुकूमत मिले न मिले ऐं मुमकिन आहे पंजाब जे अंदरि हुननि जे लाइ को स्पेस ठही वञे। यानी तव्हांजे ख़्याल में नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ ॿई हिकु पेज ते आहिनि हिन मामले ते? हिकु ई पेज ते आहिनि, गॾियल हुननि जी हिकमत अमली आहे। हुन में ईंदड़ भेरे मूंखे ईअं थो लॻे त वफ़ाक़ में जीअं इज़हार चयो त पीटीआई इमरान ख़ान प्रोजेक्ट आहे 10 सालनि जो, उहो 10 मां घटिजी 8 सालनि जो थी वियो आहे ऐं ईंदड़ जेको आहे सो मुमकिन आहे त पंजाब में नवाज़ लीग खे मिले, केपीके में जी साॻियो ई पीटीआई माना खे मिले। तव्हां बि हिन ख़्याल जो त मुफ़ाहमत जे तहत स्ट्रेटजी तहत हलंदा। इज़हार साहब तव्हांजो सर छा ख़्यालु आहे? सर ॾिसो वेझड़ में नवाज़ शरीफ़ जे लाइ लंडन में जेका सूरताल पैदा थी उन बि वॾो कंट्रीब्यूट कयो आहे हिन सॼे डेवलपमेंट में। तव्हांखे यादि हूंदो त ईअं तासुर बीठो पियो त शायदि नवाज़ शरीफ़ हाणे सर लंडन में क्विकली न सर रही सम अप कजो, तव्हांजे ख़्याल में ही ॿई सघे। हिकिड़ी आउं स्ट्रेटजी सम्झां थो त ही ॿई ॿाहिरि बिल्कुलु जीअं सोहेल साहब चयो त कैरेट एंड स्टिक वारी स्ट्रेटजी हलाईंदा रहंदा आहिनि, कॾहिं सख़्तु ॻाल्हाईंदा आहिनि, कॾहिं नरम लहजो ॻाल्हाईंदा आहिनि। फ़िलहाल हुननि जो नरम लहजे जो जी। वक़्तु आहे। मथां इलेक्शन खां पहिरीं मरियम नवाज़ वरी मैदान में अची जी वञे जी ऐं जी सख़्तु लहजो। अमर साहिबा क्विकली सर मैडम वन वर्ड तव्हांजो छा ख़्यालु आहे? सिंधी में चवंदा आहिनि त हण खण, हिकिड़ो हणंदो ॿियो खणंदो। इहा हिकिड़ी हिकमत अमली आहे। बाक़ी इहा तय आहे त नून लीग मज़ाहिमत जी पार्टी कने, मज़ाहिमत खां पोइ ही वरी जेके असां नरम थींदा, नरम थी वरी मज़ाहिमत कंदा, पर हिकिड़ो पासो नरमी वारो आहे, हिकिड़ो पासो मज़ाहिमत वारो आहे। जेकॾहिं हिननि खे हितां कुझु न मिलंदो त ही मज़ाहिमत मूंखे न थींदे नज़र। वॾी महिरबानी अमर साहिबा, तव्हांखे मज़ाहिमत थींदी नज़र नथी अचे। इज़हार साहब, सोहेल सांगी साहब, इनाम भट्टी साहब, तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जे पंहिंजी क़ीमती राय खे असांखे आगाह कयो। नाज़रीन ते प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।